आऊं सम्झां थो त डॉक्टर साहिबान जेके आहिनि ईदुनि जे ॾींहंनि ते घर हूंदा आहिनि, मोकलियूं त हूंदियूं आहिनि, पर छाकाणि त उन्हनि जो किरदारु ई अहिड़ो आहे, इंसानियत जी ख़िदमत कंदा आहिनि। सो ईदुनि जे ॾींहं ते बि इंसाननि जी ख़िदमत जे लाइ हू इस्पतालनि में मौजूदु हूंदा आहिनि। साईं, आऊं अव्हां खां पुछणु चाहींदुसि त हिन ॾींहं ते अव्हीं किथे हूंदा आहियो, अव्हां जूं छा मसरूफ़ियात हूंदियूं आहिनि? ईद त असांजी ड्यूटी लॻंदी आहे, छो जो मर्द त मोकल न कंदो आहे। हा, इस्पतालूं खुलियल हूंदियूं आहिनि त उते डॉक्टर बि खपनि, बिल्कुलु। अमलो बि खपे। त ईद ते असांजी ड्यूटी हूंदी आहे उते। पोइ बिल्कुलु थोरी ईद ठीकु, मिलन पार्टी बि थींदी आहे। ठीकु। अदीब ज़ज़ीर साहब जो पुराणो हिकिड़ो आहे, हिकिड़ो कल्चर, हा, त साईं बि ईंदो आहे ऐं वाह थोरी घणी वाह, मिठाई ईंदी आहे, माण्हू गॾु थींदा आहिनि, हिक वाह ॿिए सां मिलंदा आहिनि वाह, ऐं मरीज़ बि ॾिसंदा आहियूं ज़ाहिर आहे। बिल्कुलु ऐं ठीकु। ईद ते वरी जीअं असां वटि डायलिसिस तक़रीबन 150 मशीनूं आहिनि उते, ऐं असां वटि मरीज़ आहिनि हज़ारे डायलिसिस ते। त छाकाणि त ज़ाहिर आहे ईद आहे, माण्हू खाईंदा आहिनि, गोश्त बि खाईंदा आहिनि, ऐं पोइ गोश्त जे करे पोटाशियम वधंदो आहे। त पोइ मंझंदि खां पोइ पेशेंट्स ईंदा आहिनि, पोटाशियम ज़ाहिर आहे वधियल, पोइ उन्हनि जी डायलिसिस, हा उनजो साईं, इलाज ई डायलिसिस आहे, त पोटाशियम खे खून मां साफ़ु कजे। ठीकु आहे। त उन ॾींहुं असां वटि ॿियो इस्पतालूं घणो करे बंदि हूंदियूं आहिनि, प्राइवेट बि बंदि हूंदी आहे, त सरकारी बि मोकिलण वारो समय हूंदो आहे, त पोइ मरीज़ जाम ईंदा आहिनि, ज़ाहिर आहे असांजी इमरजेंसी भरियल हूंदी आहे। अच्छा, त पोइ असां ईद वारे ॾींहुं असां उते ई हूंदा आहियूं इस्पताल में, ऐं ईद कंदा आहियूं। बिल्कुलु ऐं ठीकु। इहो आहे। ॿियो ई दरअसल हिकिड़ो ईद खां अॻु में ई, कुझु ॾींहं अॻु में जेको ॾींहुं आहे 23 मई सुभाणे, हा साईं, माना ईद खां कुझु ॾींहं अॻु में इहो फिस्टुला जो ॾींहुं आहे। ओके, माना औरतुनि में उहा बीमारी जेका औरतुनि खे सम्झो समाजी तौर ते बि हा, ऐं तिबी तौर ते बि नुक़सान थी पहुचाए। हा साईं, उहो फिस्टुला छा आहे, उहो उनखे रोके बि सघिजे थो, साईं, तंहिंजे करे उन ते ॻाल्हाइणु ज़रूरी आहे। बिल्कुलु इहो ठीकु, फिस्टुला वियम दौरान ठहे थो, ओके, ऐं मसाने ऐं ज़नाने उज़नि जे विच में सोराख़ ठही थो वञे, ठीकु साईं, ऐं पोइ औरत लाइ मुश्किलातूं वधी थी वञनि, समाज में बि। ऐं पोइ बिल्कुलु, हुनजो इलाजु त ऑपरेशन ई आहे, हा साईं, पर इहो जेको ऑपरेशन ताईं जो मरहलो आहे ॾाढो ख़तरनाक आहे। सो दुनिया इन ते ॾींहुं मल्हाए थी, इन करे छाकाणि त इहो इन खां बची सघिजे थो, इन बीमारी खां बची सघिजे थो, हा जेकॾहिं साईं, असां पंहिंजे सिहत जूं सहूलियतूं हुजनि, ऐं माउ खे 4-5 दफ़ा चकास करण जी सहूलियत हुजे, ऐं तंहिंखां पोइ वक़्त ते इस्पताल पहुचण जी सहूलियत हुजे, ऐं आगाही हुजे माइटनि खे बि, माउ खे बि, ऐं बंदोबस्तु हुजे इस्पताल पहुचाइण जो। हा साईं, मुफ़्त एम्बुलेंस हुजे जेका हुते पहुचाए, त जीअं वक़्त ते ॿारु पैदा थिए, ऐं जेको ॿार जा जेके सूर आहिनि वियम जा, जॾहिं डिघा था थी वञनि, त ॿार जो मथो फासी थो पवे, ऐं पोइ खून जो दौरान बंदि थो थिए, ऐं पोइ सोराख़ ठहे थो, त इन खां बची सघिजे थो, इहा अहिड़ी बीमारी आहे। त इहो ॾींहुं बि कुझु ॾींहं अॻु में ई जेको आहे सो दुनिया मल्हाईंदी आहे 23 मई ते, त उहो ॾींहुं बि गुज़रियो, ऐं बिल्कुलु इहो ठीकु। आहे।